उतां खां खोड़ा गंबट रानीपुर ताईं उहा रैली भी सुभाणे आहे, उन में तव्हां असांखे शरीक थियणो आहे। त अव्हांखे जज़्बात ऐं अक़ीदत जो इज़हार असां नारे जवाब, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत, उलमा अहले सुन्नत, जमात अहले सुन्नत, हजरत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी साहब। الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين.
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबियिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, मुसलमान भाइयों, मीलाद मुबारक जे हिन पाकीज़ा महफ़िल में मूं अवां जे अॻियां क़ुरान करीम जी आयत सबूरी तिलावत कई आहे, जंहिंजे मुतअल्लिक़ चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं पेश कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अजीज़ो दोस्तों, मुसलमान भाइरों, जेका आयत मूं अवां जे साम्हूं पढ़ी आहे, अल्लाह ताला उन में इरशाद फरमायो, या अय्युहन्नास, ऐ इंसाना, कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहक़ीक़ आयो तव्हां वटि बुरहान तव्हां जे रब जे तरफ़ां। व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना, ऐं असां तव्हां जे तरफ़ रोशन नूर ज़ाहिर नूर नाज़िल फरमायो आहे। नूर मुबीन इनायत में अल्लाह जे क़ुरान खे फरमायो वियो, ऐं बुरहान मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आहे। बुरहान जी माना दलील बि निकिरंदी आहे, बुरहान जी माना मोजज़ो बि ईंदी आहे। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसल्लम खे दलील बि बणाए मोकिलियो आहे, त मदीने वारे खे अल्लाह मोजज़ो बि बणाए मोकिलियो आहे। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। दलील वारे माना जी वज़ाहत कंहिं ॿी सोबत में जॾहिं अल्लाह चाहियो, ऐं मोजज़े वारे माना जे हिसाब सां उन जे मुतअल्लिक़ चंद गुज़ारिशूं पेश कयां थो, जेके अव्हां खे गौर सां ॿुधणियूं आहिनि। मोहतरम जनाब मौलाना गुलाम तव्हांखे तवज्जो जे लाइ गुज़ारिश कई अथई त अवां मुतवज्जो थी ॿुधंदा। ऐं हाफ़िज़ मोहम्मद इसहाक़ खे असां जल्दी जे लाइ चयो हो, रबीउल अव्वल शरीफ़ जे मुसलसल प्रोग्रामनि जे करे ज़ाहिर आहे थकावट बि थींदी आहे, ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हाज़िरी जे लाइ पहुचणो हूंदो आहे। अव्हां खां थी कंहिं ॿी जाइ ते मूंखे हाज़िरी जे लाइ पहुचणो आहे, सो अव्हां तवज्जो सां वेही चंद गुज़ारिशूं ॿुधंदा त आसानी सां मां ॿुधाए सघंदुसि। उसां गॾिजी अव्हां मुहबत सां मिलंदा आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बराबर सल्लल्लाहु
अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बेशुमार मोजज़ात फरमाया, ला तअदाद मोजज़ात फरमाया, पर उन जे बावजूद अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुद ज़ात खे भी मोजज़ो बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह दादा चओ। बार बार मूंखे चवरायो न, अवां पाण ई तैयार थी वियो हुज़ूर सां सुभान अल्लाह चओ। हुज़ूर खे अल्लाह मोजज़ात ॾिनो बि ऐं ख़ुदि हुज़ूर खे अल्लाह मोजज़ो बणायो बि। दिए मोजज़े अंबिया को खुदा ने, दिए मोजज़े अंबिया को खुदा ने, हमारा नबी मोजज़ा बन के आया, हमारा नबी मोजज़ा बन के आया। चलो सुभान अल्लाह। हुज़ूर खुद मोजज़ो मथे मुबारक खां वठी पेरनि मुबारकनि ताईं मदीने वारो सरापा मोजज़ो थी आयो। हुज़ूर जो ॾिसण में मोजज़ो, मुस्तफ़ा जो ॿुधण में मोजज़ो, हुज़ूर जो कलाम में मोजज़ो, मुस्तफ़ा जा हथ में मोजज़ो, हुज़ूर जा पेर में मोजज़ो। अल्लाह ताला तव्हां असांजे नबीअ जे वार वार मुबारक खे मोजज़ो बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। अहिड़ी कयो जो मूंखे पक पवे त मां सुन्नत में तक़रीर थो कयां। जे मूंसां को मसइलो अथव त हाफ़िज़ खे बाद में ॿुधाइजो त बाबा इन खे घुराई न, जे न त पोइ सुभान अल्लाह चओ। हुज़ूर खे मोजज़ो अल्लाह बणायो बि, मुस्तफ़ा खे मोजज़ा अल्लाह ॾिना बि। हुज़ूर जी ॾिसण जो उहो कमाल आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, वतरल मलाइकत हाफ़ीन मिन हौलिल अर्श। ऐ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अर्श जे चौधारी जेके अल्लाह जा मलाइक तवाफ़ कनि था, हलनि था, महबूब तूं उन्हनि मलाइकनि खे ॾिसी रहियो आहीं। अर्श को 5 फुटनि जे फ़ासिले ते नाहे, 500 फुटनि या किलोमीटर जे फ़ासिले ते नाहे। हिन ज़मीन खां आसमान 500 सालनि जो पंधु आहे। वरी पहिरें आसमान जो अर्ज़ माना मोटाई वेकर, उहा बि 500 सालनि जो पंधु। हाणे पहिरें खां ॿिए खां टियों 7 आसमान ताईं हलिया वञो। हर आसमान जे दरमियानी जेको फ़ासिलो आहे उहो 500 साल, ऐं हर आसमान जो अर्ज़ मोटाई उहा बि 500 सालनि जो पंधु। 7 आसमाननि खां मथे लोह आहे, कुर्सी आहे। उन खां बाद में अल्लाह जे अर्श ताईं 70,000 नूरी पर्दा आहिनि। हिक पर्दे खां ॿियो पर्दो 500 साल। हर पर्दे जो वरी अर्ज़ मोटाई उहा बि 500 साल। माना हिन ज़मीन खां अल्लाह जे अर्श ताईं
एक साल जी गाल नाहे, 100 साल जी गाल नाहे, 1000 साल जी गाल नाहे, लखन सालन जो फासलो आ हुजूर मदीने में आ, जमीन जे तख्ते ते आ। अल्लाह फरमाए तो महबूब लखन सालन जे फासले ते जेको अर्श आ, उन जे अर्श जे चौधारी जेके फरिश्ता हलन तवाफ कन, महबूब तू उन्हनि खे ॾिसी रहियो आहीं। सभई सुभान अल्लाह। लखन सालन जे फासले ते पंध ते हुजूर जी नज़र मुबारक पहुचे थी, चओ सुभान अल्लाह। तो पोइ तव्हां असांजे हिन महफ़िल खे हिन ॻोठ में हुजूर जी नज़र मुबारक कीअं न पहुची सघे थी। बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की। हाफिज़ साहब मूंखे मयार न जा तुंहिंजी जमात ॻाल्हाए नथी। मुंहिंजो त गलो खणी वेठल आहे, तव्हांजो गलो छा ते वेठो आहे? खुली करे सुभान अल्लाह चओ। बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की, बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की, कि है रूबरू सब खुदाई खुदा की। सुभान अल्लाह जो। हजरत अब्बास हुजूर जो चाचो आ, हुजूर खे अर्ज़ करे थो साईं इस्लाम त मूं पोइ क़बूल कयो, पर जॾहिं अवां नंढड़ा हा पींघे में हुआ तॾहिं खां वठी मूं अवां जा अहिड़ा कमालात ॾिठा जन सां मूंखे दिलि में यकीन थी रहियो हुयो त ज़रूर अवां कंहिं मनसब ते वञी पहुचंदा। हुजूर खे अर्ज़ करे थो साईं अवां नंढड़ा हा पींघे में हा, और ॾिसंदो हुयुसि तव्हां चंड जे तरफ़ राति जो टाइम थींदो हो, चंड जे तरफ़ पंहिंजी आंगुर मुबारक खणी इशारो कंदा हुयो। पहिरीं ॻाल्हि त यार रअयतुक तुनाज़िल कमर, साईं अवां पींघे में हूंदा हुया, मां गौर सां ॾिसंदो हुयुसि त महबूब अवां चंड सां ॻाल्हाईंदा हुया। सुभान अल्लाह। रअयतुक तुनाज़िल कमर, चंड सां अवां ॻाल्हाईंदा हुया, अवां पींघे में हुया, मां ॾिसंदो हुयुसि ऐं तव्हां जाॾे आंगुर जो इशारो कंदा हुआ, चंड अवां जे आंगुर जे इशारे सां उन तरफ़ हली वेंदो हुयो। चओ सुभान अल्लाह। चंड मथे हुजूर ज़मीन ते, चंड ॻाल्हाए हुजूर ॿुधल, मुस्तफ़ा ॻाल्हाइनि चंड ॿुधे। आला हज़रत ने चयो आहे तो चांद झुक जाता जिधर, उंगली उठाते महद में। चांद झुक जाता जिधर, उंगली उठाते महद में। क्या ही चलता था इशारों पर